मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अजो की ही नूरानी महफिल खादिम अहले सुन्नत मौलाना मोहम्मद दाऊद अत्तारी ऐं सगदरे अमीर अहले सुन्नत मौलाना अहमद रजा अत्तारी ऐं हिन गोठ जे नौजवानन आशिकन महबूब जे परवानन जे खिदमत सा सजाई वई आहे। अजो की ही नूरानी महफिल ॾिसी दिल बाग बहार थी वई आहे। रुगे करमी जी दिल बाग बहार थई आहे या तव्हां जी भी दिल बाग बहार थई आहे। जेके ज़बान खणी आया आयो ॻाल्हायो खबर पवे तो मां बजेरन जे सामो तकरीर वेठो कया। कब्रिस्तान में तो हूँ अल्लाह जा प्यारा सुता पिया आहिनि। जेकर हू भी न ॻाल्हाए न तव्हां भी न ॻाल्हायो पो तव्हां में उन्हनि में कहिड़ो फर्क रहंदो। चओ सुभान अल्लाह। दोस्ताने मोहतरम मदीने वारे साईं जा परवाना हर जाए ते पंजे इश्क जो इजहार करे रहा आहिनि। अज गोठ सुल्तान फराश हाला जे अंदर ही अजीमुल शान इज्तमा जेको यारी शरीफ जे सिलसिले में सजायो वियो आहे ऐं हर साल ही नूरानी इज्तमा सजायो विंदो आहे। अल्लाह का दुआ है त जेके भी इन में खर्च कंदा आहिनि जानी या माली अल्लाह सोने गौसुल आजम जे सदके उन्हनि जे माल में इज्जतुन में बरकतों अता फरमाए। अल्लाह ताला महबूबे सुभानी कुतबे रब्बानी शहबाजे लामकानी सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रदी अल्लाह ताला अन्ह के एड़ो शान मान अता फरमायो। दुनिया में केतराई वली आया अचन पिया पर एड़ो शान न अग के मिलियो न बाद में के मिली सगंदो जेड़ो शान अल्लाह ताला तुझे मुझे मुर्शिद गौसे आजम दस्तगीर के अता फरमायो आहे। उन महबूब मुर्शिद जे जिक्र जी महफिला अल्लाह जा एहसान जे मालिक करीम तव्हां असांखे उन सोने मुर्शिद जे जिक्र बुधण ऐं पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे जिक्र बुधण ऐं सुभान अल्लाह चवण जी तौफीक अता फरमाई आहे। तव्हां जेको पंहिंजो कीमती वक्त कढी आया आहियो खुदा जो कसम इहो वक्त तव्हांजो रायगान न वेंदो। तव्हां खे ख़बर न आहे त महबूब जे आशिकन जो शान छा आहे ऐं अल्लाह ऐं उन जे रसूल ऐं उन रसूल जे उम्मत जे औलियान जो जिक्र ॿुधी वलियन जो शान ॿुधी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह चवण जो अजरो सवाब केतिरो आहे त तव्हां उथंदे वेहंदे सुभान अल्लाह चवंदा रहो। वरी जो सुभान अल्लाह। लगे तो थकजी पिया आहियो माशाअल्लाह। मां हितां महफिल करे मोरो वेंदुसि मोरो खां वरी सुभाणे बलोचिस्तान वेंदुसि। ओडा प्रोग्राम है यारी शरीफ जो मुसलसिल मिलाद शरीफ वरी यारी शरीफ यको प्रोग्राम लगा पिया आहिनि। थकल मुखे हुजण खपे पर मुखा वधीक तव्हां थका पिया आहियो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
सुभान अल्लाह। मुझा दोस्तो अल्लाह ताला जेके पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे, अल्लाह ताला जेके पंहिंजी विलायत जो ताज मथे ते पाराईंदो आहे, उहे इंसान मामूली नाहिनि, आम नाहिनि, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि। वेठा त उहे तॾे ते हूंदा आहिनि, नुख ते हूंदा आहिनि, पट ते हूंदा आहिनि, पर इन्हनि जूं दीदूं अर्शे मुअल्ला खां बि टपी वेंदियूं आहिनि। छो त इन्हनि अल्लाह ताला के राज़ी कयो आहे, इन्हनि खे अल्लाह विलायत जा मकाम ईअं न अता कया आहिनि। रातिन जो जागी अखियुनि मां नीर वहाए सजदा करे पंहिंजे मालिक करीम के उथंदे वेंदे राज़ी कयो अथनि। नतीजे में मुआवज़े में अल्लाह ताला इन्हनि खे पंहिंजी दोस्ती जो शरफ नसीब कयो आहे। आला वारा यारी तू बि रखंदो आहीं, कंहिंजी यारी ॻाढ़े कपिड़े सां, कंहिंजी यारी बनीअ सां, कंहिंजी यारी ज़ाल सां, कंहिंजी मोहब्बत ज़ाल सां, माल सां, अहलो अयाल सां। पर वाह नसीब वारा उहे आहिनि, बख़्त वारा उहे आहिनि जन जी दोस्ती, जन जी मोहब्बत कुतुबे रब्बानी गौसुल आज़म जीलानी सां आहे। परी जो सुभान अल्लाह आहे न महबूबे सुभानी सां मोहब्बत। तॾहिं त रात जा 10 पिया थियनि, पंहिंजे घर ॿार बिस्तरे के छॾियो, अचे महफ़िल में वेठा आहियो। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे फरमायो आहे, चओ सुभान अल्लाह त ॿुधाए। जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी, जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी, आशिक मां अब्दुल कादिर जो ओ पीर मुझो आ रूहानी, पीर मुझो आ रूहानी, जीलानी जीलानी मुर्शिद मुझो जीलानी। यारी हवारो यार अची वियो, अज हाला में त रंग रची वियो। यारी हवारो यार अची वियो, मोहब्बत वारो मेलो मची वियो। गमड़ा लथा थी आसानी, गमड़ा लथा थी आसानी, जीलानिया जीलानी, जीलानिया जीलानी मुर्शिद मुझो जीलानी। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जॾहिं अल्लाह ताला कंहिंखे पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे, पोइ अल्लाह पाण उन्हनि सां मोहब्बत रखंदो आहे। अल्लाह रुगे पाण उन्हनि सां मोहब्बत न रखंदो आहे, पर माण्हुनि में बि उनखे माण्हुनि जो महबूब बनाए छॾींदो आहे। छाजे लाइ? छो त अल्लाह ताला जो इहो महबूब बणजी वेंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात। कुरान ॿुधी दिल ठरी हुजे तो चो सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो, बेशक उहे माण्हू
जन ईमान आंदो ईमान आणण खां बाद में सालिह अमल कयाओ बुरन कमन खां रुकजी विया सालिह अमल कयाओ सुठा कम कयाओ नेक कम कयाओ ओ रब तो फरमाए सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा वरी चो सुभान अल्लाह अन्य जोर सा चो सुभान अल्लाह वो जॾहिं उन्हनि ईमान आणण खां बाद सालिह अमल कयो वो जल्द वॾो मेहरबान अल्लाह माण्हुनि जे दिलनि में उन जे लाइ मोहब्बत पैदा कंदो महबूबे सुबहानी गौसे समदानी तुझो मुझो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी पैगाम छॾे वियो त ए हाला वारो सुल्तान फराश जे गोठ वारो ॿुधी छॾियो मां गौसुल आज़म मादरज़ाद वली आहियां हुयसि पर मां गौसुल आज़म दुनिया ते अची अल्लाह जे आॾो सजदो कयो इबादत कई रब खे विसारियुमि कोन हिकिड़े भेरे पाण इबादत कनि पिया त हिकिड़ो नूर ज़ाहिर थियो उन नूर मां आवाज आयो ए अब्दुल कादिर तू अल्लाह जो कामिल वली आही तोखे इबादत माफ़ आहे छो थो मेहनत करी छो थो तकलीफ़ ॾिसी महबूबे सुभानी चवण लॻो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ख़बर पइजी वई मुर्शिद दस्तगीर खे त हे शैतान आहे इब्लीस आहे छो त अल्लाह जी इबादत खां मना करण वारो शैतान हूंदो आहे मूंखे इबादत कीअं माफ़ थी सघे थी मुंहिंजे बापे हुसैन खे अल्लाह करबला में भी नमाज माफ़ कोन कई मुझे बापे अली के अल्लाह नमाज माफ़ कोन कई नबी पढ़ी विया रसूल पढ़ी विया ये शैतान जो चक्कर आ जेको चई रहियो आहे त इबादत न कर अब्दुल कादिर जीलानी जी जान जैसी तई आहे अल्लाह जी इबादत कंदो रहंदो रब के राज़ी कंदो रहंदो वरी जो सुभान अल्लाह सोने अब्दुल कादिर गौसुल आज़म पंहिंजे अल्लाह के राज़ी कयो जॾहिं रब के राज़ी कयई हाला हुजे या हैदराबाद हुजे मोरो हुजे या दादू हुजे सिंध हुजे या पंजाब हुजे अरब हुजे या अजम हुजे हर दिल जे अंदर मुझे महबूब मुर्शिद बगदाद वारे जी मोहब्बत अजब समायल आहे अजब दुनिया में यारी थी रही है अजब दस्तगीर जो फैज़ पूरी दुनिया में हली रहियो आहे आशिक छा थो चवे फैज़ तुंहिंजो अरब अजम फैज़ तुंहिंजो अरब अजम आला आहे तुंहिंजो कदम साईं मां बि अव्हां जो गुलाम जेके दस्तगीर जा गुलाम आयो हिकिड़ो भेरो हथ खड़ी सुभान अल्लाह चओ मां बि अव्हां जो गुलाम फैज़ तुंहिंजो अरब अजम आला आहे तुंहिंजो कदम साईं मां बि अव्हां जो गुलाम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया
युहिब्बुहुम व युहब्बिबुहुम इलल मुमिनीन। वो अल्लाह जैसा मोहब्बत रखंदो आ अल्लाह ताला पाण बोन के पंजो महबूब बनाईंदो आ ऐं मोमिनन जे दिलन में भी उहो महबूब बणजी वेंदो आहे। अल्लाह खुश कंदे, अल्लाह दस्तगीर जो दीदार कराईंदे। चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जनसा अल्लाह मोहब्बत रखंदो आ। हजरत अबू हुरैरा का रिवायत है अन अबी हुरैरा रदियल्लाहु तआला अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इज़ा हब्बल्लाहु अब्दन नादा जिब्रील इन्नी कद अहबब्तु फुलानन फअहिब्बहु काल फयुनादी फिस्समाए सुम्म तंजिलु लहुल महब्बतु फी अहलिल अर्दे। हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है जॾहिं अल्लाह ताला कैसा मोहब्बत रखंदो आहे तो अल्लाह ताला जिब्रील के सॾींदो आहे। जिब्रील जी रब्बे जलील ओ जिब्रील बगदाद में फिलाने बाने सा जिंजो नालो अब्दुल कादिर आहे उन सा मां मोहब्बत रखंदो आया। तू भी उन सा मोहब्बत रख, रुगे तू उन सा मोहब्बत न रख। सतन आसमानन में ऐलान कर जेको भी इन महबूब सा मोहब्बत रखंदो अल्लाह पाण भी उन सा मोहब्बत रखंदो। वो अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कंदो आ ओ जिब्रील हाणे जमीन ते लही वञ, जमीन में ऐलान कर त अल्लाह ताला फिलाने महबूब सा फिलाने मोमिन बाने सा मोहब्बत कंदो आहे। ए जमीन वारो तव्हां भी उन सा मोहब्बत रखो। हे मोहब्बत तवाजे दिलन में पाड़े न आई आ आसमानन ता नाज़िल थी आहे जेका तवाजे दिलन में दाखिल थी आ। सुल्तान फराश दे गोठ वारो तवा के मुबारका खुश नसीब आयो जो तवा गौसुल आजम दस्तगीर जा आशिक आयो परवाना आयो। उन सोने जी जेको यारी करे जेको बारी करे खुदा जी इज्जत जो कसमा महबूबे सुभानी वटी यो पहुचे तो खैर ऐ पाण उन जी मदद भी कंदा है न अल्लाह जी कुदरत सा। उता के मुबारका जो हर महीने यारी कंदा आयो ऐं हर साल यारी कंदा आयो। ए सालाना यारी शरीफ है पो जन यारी दस्तगीर कई उए खुटंदा न वधंदा। यारी बारी जन तुंजी कईया रिज़्क में बरकत तने जे पैया। यारी बारी जन तुझी कैया रिज़्क में बरकत तने जे पैया। पिरह पंजूड़ा हेल डहूड़ा आइंद थींदा नेठ अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तू आ। ओ दुनिया जा रहबर तम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू आ। है दुनिया जा रहबर अतगरी दुनिया जा रहबर तम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू आ। पर बुध जा दुश्मन जेके तो जानी जा अब्दुल कादिर जीलानी जा।
दुश्मन जेके तो जानिए जा, अब्दुल कादिर जीलानिए जा। ओ पिनदान ब्यो छा खेन मिलियो छा, पिनदान ब्यो छा खेन मिलियो छा, जियरे पाथो ज़ेवर ज़ंजीर, तालिब माम जो मुर्शिद तू आ। उन्हनि खे ॿुधाए छॾियो जेके चवंदा आहिनि शेख अब्दुल कादिर जीलानी अलीअ जो बच्चो नाहे। उन्हनि खे ॿुधाए छॾियो त गौसे आज़म दस्तगीर जो फरमान आ त मां अब्बे जे पारां हसनी आहियां, अमड़ जे पारां हुसैनी आहियां। न चई सुभान अल्लाह, जोर सां थोरो चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों पीराने पीर महबूबे सुभानी गौसे समदानी तो जो मुझो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी, अब्बे जे पारा हसनी सैयदा, अमर जे पारा हुसैनी सैयद आहे। किए अचत दस्तगीर सोने पीर जो नसब तोखे ॿुधाया, ॿुधाया ॿुधाया त दस्तगीर जे अब्बे जो नालो छा आहे, ॾाॾे जो नालो छा आहे, पर ॾाॾे जो नालो छा आहे तॾहिं ॿुधाईंदुसि। आॾो वारा आखिर वारा बीठल बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चवंदो। हजरते मौला अली शेरे जली फातेह खैबर नबी जो बिरादर असदुल्लाहिल गालिब हजरते अली बिन अबी तालिब सभई चो रज़ियल्लाहु तआला हजरते मौला अली जो बच्चो आहे। हजरते सैयदना इमाम हसन जो लखते जिगर, हजरत सैयद हसन मुसन्ना जो नूरे नजर, हजरत सैयद अब्दुल्ला महज जो शहजादो, हजरत सैयद अब्दुल्ला सानी जो बचड़ो, हजरत सैयद मूसा जो शहजादो, हजरत सैयद मूसा सानी जो शहजादो, हजरत सैयद वाहिद जो शहजादो, हजरत सैयद मोहम्मद जो शहजादो, हजरत सैयद यहया जाहिद जो लखते जिगर नूरे नजर, हजरत सैयद अब्दुल्ला सोने जो बचड़ो, हजरत अबू सालेह जंगी दोस्त, अबू सालेह जो नूरे नजर लखते जिगर महबूबे सुभानी गौसे समदानी तो जो मुझो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी। न सुभान अल्लाह जो आवाज ना आयो, चो सुभान अल्लाह। एड़ी सुभान अल्लाह कढो जो हिन लाउड वारे के भी खबर पए त मुझे लाउड में आवाज घट आहे, आशिकन जो आवाज अन्य ज्यादा है। हसनी नसब बुधई पर अच तोखे ॿुधाया हजरत मौला अली जो बचड़ो, हजरत सैयदना इमाम हुसैन जो शहजादो, हजरत इमाम सज्जाद जेके ज़ैनुल आबदीन सॼो वेंदो आ, ज़ैनुल आबदीन जो शहजादो, हजरत सैयद इमाम मोहम्मद बाकिर जो बचड़ो, हजरत इमाम जाफर सादिक जो शहजादो, हजरत इमाम मूसा काजिम जो शहजादो, हजरत इमाम अली रजा जो लखते जिगर, हजरत सैयद अलाउद्दीन जो शहजादो, हजरत सैयद कमालुद्दीन ईसा जो नूरे नजर, हजरत सैयद अब्बुल अता जो लखते जिगर, हजरत सैयद मोहम्मद
सैयद मोहम्मद जो शहजादो हजरत सैयद अबू जमालुद्दीन जो शहजादो हजरत सैयद अब्दुल्ला सौमई जेके पीरा ने पीर दस्तगीर जो नानो सजो वींदो आ अब्दुल्ला सौमई जी न्याणी नूरे नजर लखते जिगर शहजादी हजरत उम्मुल खैर फातिमा बिन्त अब्दुल्ला सौमई उन फातिमा जो बचड़ो शहजादो तो जो मुझो मुर्शिद गौसुल आजम दस्तगीर पीरन जो पीर आने जेको चवे न त दस्तगीर अली जो बचड़ो ना है उनके चो त तू पंजे पीए जो पुट नहीं दस्तगीर सोनो अली जो बच्चो आहे जे न हुजे हा त हाला वारन का ये यारी जो कम न वठे हा गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी करवा साते नजर का नूराने है बेड़ो बुठड़ी जो जानिब तो तारो मुर्दो चेहरो करे तो उठायो इन तरफ मुझी नजर ही कौन पईया माशाल्लाह इन पासे जमायत वेठी आ चो सुभान अल्लाह जेके टेक लगाए बैठा हुई चो सुभान अल्लाह है सिलसिलन में तुझो फैज जारी वंट तो खा वठे खल्क सारी एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी करवसाते नजर का नूराने वो पीरा ने पीर महबूबे सुबहानी एड़ो त अल्लाह जो प्यारो पाक दामन साफ ही सुथरो हुयो जो हिकड़े बेरे हिक माण्हू अची अर्ज कयो किबला तवाजे जिस्म ते मख न थी वे वजह ॿुधायो ॻाल्हि चाहे मुंहिंजा सोना दस्तगीर पीरन जा पीर फरमाइण था ओ पुछण वारा मख या त ढूंढ ते वेहंदी आ मेराण ते वेहंदी आ या त मिठाण ते वेहंदी आ मां अब्दुल कादिर वट न दुनिया जी मेराणा न दुनिया जे ऐशो इशरत जी मिठाणा मां अब्दुल कादिर जीलानी अल्लाह सा हकीकी मोहब्बत रखण वारो आया पो यारी जी महफिल में अचण वारा असा जो मुर्शिद तो दुनिया के छड़े अल्लाह जी मोहब्बत हासिल करण में पूरो हो पूरी जिंदगी पोछा मुर्शिद जे तरीके ते तवा भी हलंदो अज जे कदे हिन यारी शरीफ जी महफिल में तवा के महबूबे सुबहानी गौसुल आजम जीलानी जो पैगाम मिले छा उन ते अमल भी कंदो कबूल है पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझा दोस्तों असा जो मुर्शिद महबूबे सुबहानी अल्लाह सा मोहब्बत रखण वारो हुयो पण फरमाइन था त मूं अब्दुल कादिर जी जिंदगी पूरी इल्म पढ़ंदे ऐं पढ़ाईंदे गुजरी वई आ एतरे कतर जो दरसो तदरीस कंदे मूं अब्दुल कादिर के अल्लाह ताला कुतबियत जो मकाम अता फरमायो आ मां अब्दुल कादिर के इल्म पढ़ण सा ऐं पढ़ाइण सा मोहब्बत आहे बुधायो छा तव्हां भी इल्म पढ़ंदो ॿ टे ॼणनि ॻाल्हायो आ ॿिया सोचनि था त बन्नीअ मां वांदा छूं त हाणे दुकान छॾियूं त पोइ इल्म पढ़ूं पर अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी में अहिड़ो माहौल आहे जो बालिगान बि
दुकान ते हिक हाफिज हर दुकान ते वनी भी कुरान पाक जी तालीम जे तो दीन जा मसाइल सेखारे तो तव्हां रुगे उन्हनि सां तावन कंदो न तब इंशाअल्लाह तव्हां पढ़ी पवंदो। सुभान अल्लाह। महबूबे सुभानी पीरा ने पीर दस्तगीर फरमायो त मां अब्दुल कादिर के दुनिया सा मोहब्बत ना है बल्कि मुखे त अल्लाह ऐं उन जे रसूल सा मोहब्बत आहे। मिठा जेकॾहिं तू भी चाही तो त यारी वारो यार गौसे आजम दिलदार राजी थे अज ऐलान कर दुनिया सा दिल न लाईंदुस। दुनिया इते धूड़ पई पाईंदई दुनिया कम कोन ईंदई फिक्र कम ईंदई त अल्लाह जो जिक्र कम ईंदई अल्लाह जो नालो कम ईंदई। जे उथी तब चओ अल्लाह वेही तब चओ अल्लाह। दुख अचनी परेशानियों अचनी पंहिंजे मालिक जो जिक्र कर अल्लाह अल्लाह अल्लाह। अञा मां गरम ही हाणे थियो आया गर्मी आया गर्मी अञा हींअर शुरू थई आहे हींअर ही पानी थो जी ईअं न कर चओ सुभान अल्लाह। जेके थकजी पिया आहियो हथ खणी सुभान अल्लाह चओ माशाअल्लाह। अच्छा या तुझी सुभान अल्लाह ही थको नहीं सुभान अल्लाह। अल्लाह जो जिक्र तवा रब जो जिक्र कंदो वेही जिक्र कंदो अल्लाह तवा जो आसमानन ते जिक्र बुलंद करे छदींदो। अल्लाह ताला फरमायो फज़कुरूनी अज़कुरकुम ओ मुझा बना तू मुखे याद करे मां अल्लाह तोखे याद कया। तू मुखे सुल्तान फराश जे गोठ जी जामिया मस्जिद में वेही कब्रिस्तान में वेही हाला में वेही एक जमायत सा गॾिजी अल्लाह मू रब जो जिक्र कर मां अल्लाह तुझो जिक्र मलाइकन जी जमायत में कंदुस। भाग वारो आई न जे अल्लाह तोखे याद करे पुकर जिक्र ज़ौक़ सा सोहणे सतार जो इन तरह साण सीनो ठरही थो पवे कंदो रह तू सदा अल्लाह अल्लाह अल्लाह। भाग वयल इन सा वरी थो पवे कर जिक्र ज़ौक़ सा। दुनिया का किनारो कर ये न हुजे जो दुनिया का सफा लातल की करे छड़ी मिठा दुनिया हथ में होंदी दीन जा कम भी थींदा पर जे दुनिया दिल में विंदी दुनिया जी मोहब्बत दिल में विंदी त इंसान मुअल मानू जे मिसल आहे। छो जो जहर आहे जहर जी बोरी भरियल हुजे सॼो ॾींहुं बोरीअ ते वेठो हुजीस हिन साई चादर वारे फ़कीर वांगुरु वेही नचीस बोरीअ जे मथां पर मरंदो कोन। हिनखे बि 3 साल मां ॾिसां वेठो माशाअल्लाह अल्लाह हयाती ॾींदई मरन तुंहिंजा दुश्मन तू छो मरंदे दुश्मनन ते बि सड़ियो वेठो आहे नालो वरतो त मां वॾो टक खणी ॾिनो अथई अल्लाह ख़ुशि कंदई। ज़हर जी बोरीअ ते केर मथां वेठो हुजे कोन मरंदो पर ज़र्रो बि ज़हर खणी अंदर पेट में दाख़िल कंदो त यकदम मौत अची वेंदुसि। दुनिया बि ईअं आहे ऐं दुनिया खे गॾु उहो कंदो आहे जंहिंमें अकुल न हुजे जंहिंमें अकुल न हुजे। अॼु असां हाला वेंदा आहियूं न हाला में ॾिसंदा आहियूं त बंगलो वात पटजी वेंदो आहे वॾो वात पटजी वेंदो आहे भली मख या मच्छर बिना ब्रेक हलियो वञे। कंहिंजो वॾो दुकान ॾिसो
ॾिसी अल्लाह वात पटजी वेंदो आहे। कंहिंजी सुठी गाॾी ॾिसो वात पटजी वेंदो आहे। पोइ दिल में हिकिड़ी बीमारी पैदा थींदी आहे जंहिंखे हसद चवंदा आहिनि। मदीने वारे साईं फरमायो आहे त हसद न रखो। हसद इए इंसान खे बिगाड़ींदो आहे, साड़ींदो आहे जीअं सुकल काठनि जी भरीअ खे बाहि ॾिजे यकदम सड़ी वञे, इए सड़ी वेंदो आहे उहो माण्हू। मेहनत कयो, हसद न कयो। बहरहाल दुनिया ॾिसी माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। ओ मिठा दुनिया उहो गॾु कंदो आहे जंहिंमें अकुल न हुजे। छो जो मदीने वारे साईं फरमायो इन दुनिया दारुल लिमन ला दार लहू वलहा यजमउ मल्ला अकल लहू। हबीबन करीमन फरमायो त ए हाला वारो दुनिया उन जो घर आहे जंहिंजो को बि घर न हुजे, ऐं इन दुनिया खे गॾु उहो कंदो आहे जंहिंमें को बि अकुल न हुजे। ओ मिठा जे अकुल वारो आहीं दुनिया गॾु न कर बल्कि सालेह अमल गॾु कर। छो त सालेह अमल अहिड़ा अथई जेके तोखे दुनिया में बि कम ईंदा, कब्र ऐं क़यामत में बि कम ईंदा। चओ सल्लल्लाहु अलैहि या हबीबन करीमन फरमायो आहे अज अखियुनि सां ॾिसूं बि पिया त दुनिया जे करे भाव भाव के मारे गोली हणी तो छॾे, पुट पीउ खां नाराज़ लॻो वेठो आहे। मुंहिंजा दोस्तो मिटियूं माइटियूं टुटी वियो, रिश्तेदारनि मां मोहब्बत मोकिलाए वई आहे दुनिया जे करे, पैसे जे करे, दौलत जे करे। ओ मिठा या अज जी ॻाल्हि नाहे। मदीने वारे साईं अॻे ई ऐलान फरमाए छॾियो हुयो इन लिकुल उम्मतिन फितनतुन व फितनतु उम्मती अल माल। हबीबन करीमन फरमायो त हर उम्मत में फितनो हुयो, मुंहिंजी उम्मत में फितनो माल आहे। माल जे करे फितनो पैदा थींदो, माल जे करे माण्हू दीन छॾींदा, दुनिया जे करे माण्हू पीउ सां न ठहंदो, अहिड़ो फितनो पैदा थी वेंदो जो अल्लाह के माण्हू छॾे ॾींदा, उहे ॿिया माण्हू हूंदा। पर हे हाला वारा अल्लाह सां मोहब्बत रखंदा आहिनि, मदीने वारे साईं सां बि मोहब्बत रखंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। हाला वारनि खे केतिरे नहीं झलियो, मीलाद जे महीने में फतवाऊं हयुनि, मीलाद न कयो, पर हाला वारा किथे था मुड़नि। न झंडियूं हण मुड़िया, न झंडा लगाइण मुड़िया, जुलूस रैलियों माशाल्लाह जलसा, हर तरफ सरकार की आमद मरहबा, सरकार की आमद मरहबा जा नारा। रोकण वारा रोके रोके हिकड़ा मरी विया, ॿिया वरी उन्हनि जा बचड़ा पैदा थिया। उन्हनि खे ईअं चओ अॼु ॾस माथो रहियो वञे, चवंदेसि तू केतिरो बिझल गुण गाईंदासी प्या, गुण गाईंदासी प्या, असां महफिल मीलाद खे मल्हाईंदासी प्या। केड़ा केड़ा मल्हाईंदो हथ लॾे, असां महफिल मीलाद खे मल्हाईंदासी प्या। तू केतिरो बिझल गुण गाईंदासी प्या, असां महफिल मीलाद खे मल्हाईंदासी प्या। अरे खाई बहुज़ूर जो वरी करी इनकार थो, तॾहिं त तोखे न दीदार थियो। तू दांगी मोह सां मल, जेको मीलाद जो मुनकिर आहे उनखे चओ तू दांगी मोह सां मल, असां गुण गाईंदासी प्या, असां महफिल मीलाद खे
ॻाल्हाईंदासीं पिया। मुंहिंजा दोस्तो उन सरकार सां मोहब्बत हुजे तो उन सरकार जे फरमान ते अमल करण बि लाज़िम आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। एतरी दुनिया सा मोहब्बत न रखो मिठा जो अल्लाह ही विसरी वने। ओ मिठा दुनिया सदाई ते न हथ ईंदई जेकॾहिं जॾहिं मौत ईंदई इज़राइल साह कढंदई दुनिया इते पई हूंदी न मां फ़ाइदो ॿिया वठंदा। हिसाब तोखां वरितो वेंदो। हिसाब अज तोखे खबर नथी पवे त मां दुनिया कमाया तो हलाल आया हराम आ, पर इया जेका हराम सां गॾु करी तो दौलत नफ़ो ॿिया वठंदा कब्र में पुछाणो तोखां थींदो। हां पोइ इहा दुनिया कहिड़े कम जी ॿुधा। ॾिसी दुनिया न कर पावर हिते पई धूड़ पाईंदई हडन ते प्या कुत्ता किरंदा बदन सारो फना हूंदो न हर को हिन ज़माने में सदा जलवे नुमा हूंदो। असां खां पोइ असां जहिड़ा दुनिया ते ॿिया लखे ईंदा पर असां जो हीअ जिस्म प्यारो कब्र जी खाक में हूंदो। ओ मिठा अॼु वक़्तु अथई अॼु अल्लाह जे दर ते मोट कर आख़िरत जले कुछ सोच। को कराची वेंदो आ सऊदी वेंदो आ दुबई वेंदो आ मोरे कंडियारे वेंदो आ सफ़र में कुछ खणंदो आ 2 रुपया मता किरायो खुटी वने खाइण पीअण जले कुछ खुटी वने। ओ मिठा तोखे आख़िरत वारो सफ़र करणो आ तोखे त आख़िरत याद ई कोने। तू दुनिया में एडो मुस्तगरक थी वियो आही एडो महव थी वियो आही जो तोखे अल्लाह विसरी वियो आ तोखां क़ब्र विसरी वई आ क़यामत जो हेबतनाक ॾिहाड़ो। दुकान में मशगूल बंजन में मशगूल हजरत ईसा अलैहिस्सलाम हिकड़े शहर खां गुजरियो आहे पंजे सहाबन सां गॾु। ईसा अलैहिस्सलाम जेॾे महिल शहर में एंट्री कई आ दाख़िल थियो आहे ॾिसे त दुकान खुलिया पिया आहिनि मगर माण्हू मुआ पिया आहिनि बाज़ारूं खुलियूं पियूं आहिनि मगर माण्हू मुआ पिया आहिनि रेढ़ा बीठा आहिनि माण्हू मुआ पिया आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾिसे पियो गॾु जेके असाबी हुया उहे बि ॾिसनि पिया। उन्हनि असाबनि मां हिकिड़े अर्ज़ कयो ए अल्लाह जा नबी तू पंहिंजे रब खां पुछा कर त हिननि खे अहिड़ो मौत छो ॾिनो अथई जो न हिननि खे को कफन ॾियण वारो आ न गुस्ल ॾियण वारो आ। ए अल्लाह जा नबी रब हिननि ते कहर नाज़िल छो कयो आ। अल्लाह जे नबी अर्ज़ कयो मौला तो हिननि खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी आ। आवाज़ आयो ए मुंहिंजा नबी ए रूहुल्लाह तू इन्हनि मोलनि खां पुछा कर तोखे जवाब ॾींदा त मूं इन्हनि खे अहिड़ी सज़ा छो ॾिनी आ जिथे आया उते मुआ पिया आहिनि। अल्लाह जे नबी मथां ई जाइ ते बीही उन्हनि मोलनि मैयतुनि खे आवाज़ ॾिनो आ ए शहर वारो तव्हांखे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली आहे मूंखे ॿुधायो। तो उन्हनि मां हिकिड़े ॼणे ॻाल्हायो त अल्लाह जा नबी ई शहर वारा अल्लाह के विसारे वेठा हुया कब्र ई क़यामत के विसारे वेठा हुया। अल्लाह ताला जो जिन महिल हिननि ते नंबर नाज़िल थियो त जिथे आया उते मरी विया।
हजरत ईसा फरमायो त भला बयान था गलाइन तू थो गलाई वो चवण लगो त अल्लाह जा नबी मां इन शहर जो नया इन शहर में के कम सा आयो यस जॾहिं हिनन ते अज़ाब नाज़िल थियो त हिनन सुकन सा गड मसाउब सड़ी वियस ओ मिठा तुझी जिंदगी गुनाहन में गुजरी वही जिनाऊं बेहयाई जा कम पराई गिला कूड़ कदह इहो सोचुई त मुखे भी कब्र में हलणो आ आखिरत में मुखे भी हिसाब ॾिनो उमिर सारी गुनाहन में विन्यायम या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो वेहायुम या रसूल अल्लाह वही जवानी आई पीरी तभी लजका नका पे वारे विख खे अन्या अगते वधायुम या रसूल अल्लाह वदा यारी शरीफ जो पैगाम इहो आहे अल्लाह के राजी कर मदीने वारे महबूब के राजी कर अरे दुनिया के राजी कयई मिटन के राजी कयई यारन दोस्तन के राजी कयई कदा इए न सोचई त मुझो अल्लाह मूसा राजी आया नाराज आ मदीने वारो साईं राजी आया नाराज आ कदा त महबूब के राजी करी हा कदा त मदीने वारे के राजी करी हा जो दुनिया जा यार कूड़ा थई दुनिया जा यार महीनो ब महीना साल ब साल हलंदा वरी उहे यार अगियार थी विंदा दुनिया बेवफा थई जे वफादार आ त मुझो मदीने जो ताजदार आहे सुभान अल्लाह मुझे सब सता रहे मेरा दिल दुखा रहे मुझे सब सता रहे मेरा दिल दुखा रहे मुझे सीने से लगाना मदनी मदीने वाले मुझे दर पे फिर बुलाना मदनी मदीने वाले मेरे सब अजीज झूठे सभी यार तो ही रूठे कहीं तुम न रूठ जाना मदनी मदीने वाले मदनी मदीने वाले मदनी मदीने वाले अलावा राज अहद कर तो मदीने वाले के राजी कबू केड़ा केड़ा राजी कंदो महबूब के इंशाअल्लाह ते दाढ़ी ना है तो दाढ़ी रखो पटको ना है तो पटको पाओ पंज वक्त नमाज पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो मुस्तफा करीम ते दुरूद पढ़ो मिठा एड़ो प्यार अमर न दींदी आ एड़ो प्यार अब्बो न दींदो आ जेड़ो प्यार मदीने वारो पंजी उम्मत खे दींदो आहे सुभान अल्लाह तोखे हिते रुगे पेर में कंडो लगंदो आ मुझे नबी के रोजे अतहर में तकलीफ पहुंचंदी आ तू हिते दुखारो थींदो आही मदीने वारे के दुख पहुंचंदो आ पो एड़े नबी सा मोहब्बत छडे ऐं अञा दुनिया सा मोहब्बत लायो वेठो आही हैफ जे तुंजी जिंदगी ते नंढपिण रांद रूंद में हली वई जवानी मस्ती होद हस्ती में हली वई अन्या अल्लाह जे दर ते नथो मोट करी अन्या मदीने वारे जे दर ते नथो मोट करी त कदा मोट कंदे बुधा कदा मोट कंदे उम्मतीअ खे कंडो पेरन में लगे मुझे साईं खे थी खबर पवे सद कर त सजण जियो जियो चवे वेचारन जो ओ चारो आ जेको सारे जग जो सहारो आ ओ
वो घोट मदीने वारो मुझा दोस्तों अब्बे के पंजा बचड़ा डाढा प्यारा हुंदा इन जीजल अम्मा पंजे बच्चन सा बेअंदाज मोहब्बत कंदिया पर हिकड़ी मोहब्बत जो वाक्यो बुधाए तो मदीने शरीफ जी गलिया मुझा सोना हबीब पंजी असाबन सा गडजी अचन प्या रस्ते ते बीता रहन हिकड़ी औरत जो मथो उघाड़ो आ पैर उघाड़ा इन केमल हुन गलीअ में ड्रोड़े केमल हुन गलीअ में ड्रोड़े केमल मस्जिद नबवी जा गोशा जाचे ड्रोड़ंदी अची हबीबन वट पोतिया हिकड़े असाबी के हथ वठी अर्ज करे थी ओ साहबी सगोरा मुखे बुधा मुझो बच्चो 3 ॾींहनि का गुम थी वियो आहे मुझे बच्चे खे त किथे कोन ॾिठो अथव साहबी चवे थो अम्मा थोरो साह कर माई चवे थी तबा साह किए खणा जो बच्चो गुम थी वियो आहे सुकून नाहे ओ अमड़ के नाराज करण वारा ॾिसत केॾो अमड़ औलाद सां मोहब्बत कंदी आहे तोखे ज़ाल खे त मोहब्बत ॾियण अचे थी मगर जीजल अम्मा खे विसारियो वेठो आहीं उन बुढड़ी अम्मा खे विसारे वेठो आहीं जंहिं 9 महीना तुंहिंजे लाइ सूर सांढिया सूर सठा तोखे जन्म ॾई पाले जवान करे तोखे शादी कराई अॼु उन अमड़ खे तो विसारे छॾियो आहे ओ मिठा जॾहिं अमड़ दुनिया ता वफ़ात करे वेंदी आहे पोइ ख़बर पवंदी आहे त यार वाके अमड़ अमड़ आहे उन्हनि खां पुछा कर जन जी जीजल अम्मा छॾे वई आहे दुनिया उहे जॾहिं घर में वेंदा आहिनि त घर उन्हनि खे खाइण जे लाइ ईंदो आहे ॿिया त अमड़ खे सॾनि था पर ही कंहिंखे पुकारे त अम्मा एड़ी अम्मा सा मोहब्बत रख गाल खुटाइणी थी मुझा दोस्तो साहबी चवन था अम्मा तुझे बचड़े के असां न ॾिठो आहे उहा औरत रोईंदी मथे उगाड़े वापस पहुचे पेरे मोटी आहे मदीने वारे साईं उन औरत जे लुड़कन खे ॾिसी महबूब पाण रोई वेठा उन्हनि अखिड़ियुनि मां ॻोढ़ा ॻड़िया जन अखिड़ियुनि जे पारे में रब फरमायो माज़ा गल बसरो वमा तगा हुजूर रोई वेठा हुजूर के ॾिसी असां बि रोई वेठा आॾो अची हथ वधी अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह असांजो अबो अम्मा तो ता कुर्बान हुजूर रोइण जो सबब ॿुधायो साईं दा फरमाइनि साहबियो हिन न्याणी माई खे ॾिसी मुखे क़यामत जो ॾिहाड़ो याद अची वियो आहे जो निमाज़ी त निमाज़ जे करे जन्नत में वेंदा गाज़ी त जिहाद जे करे जन्नत में वेंदा कुरान जा कारी त कुरान जे करे जन्नत में वेंदा मगर मुंहिंजा हाला वारा गुनहगार उम्मती मुंहिंजा गुनहगार उम्मती जॾहिं महशर जे मैदान में परेशान हूंदा हर को नफ़्सी नफ़्सी चवंदुन उन्हनि गुनहगार उम्मतन के मां गोले गोले जन्नत में वठी वेंदुसि एड़ो कुर्बदार नबी मुखे गोले ॾेखारियो ओ जॾहिं दुख अॻियन ते ईंदा उहे बि मदनीअ जो वसीलो वठंदा पोइ बेड़ा बुॾल तनीअ जा तरंदा कुरान में अहिड़ो इशारो जेको सारे जगह जो सहारो वो घोट मदीने ओ अज आद कयो तो मदीने वारे साईं जे फरमानन ते अमल कबो केड़ा केड़ा इंशाअल्लाह अज हिन यारी शरीफ में आद कयो तो 5 वक्त नमाज पढ़ंदासी इंशाअल्लाह अल्लाह जो जिक्र कंदासी मदीने वाले साईं ते दुरूद पढ़ंदासी खुदा जो कसम दुरूद पढ़ण एडो फायदो आहे दुरूद पढ़ण में अगर दुरूद शरीफ जा फायदा बुधी तू चवी त सभई कमकार छदे दुरूद वेही पढ़ा
कदा मौको मिलियो तो इंशाअल्लाह हाला में दुरूद शरीफ जे मुतालिक तवा के मुकम्मल बयान बुधाएबो। टाइम थोरो आहे, साले थियो 5 वक्त नमाज पढ़ो, अल्लाह जो जिक्र कयो। मिठा दुनिया में परेशानियों तॾहिं ईंदियूं आहिनि, कर्ज तॾहिं वकोड़े विया, मर्ज तॾहिं वकोड़े विया, दुख तॾहिं वकोड़े विया, घरेलू परेशानियूं तॾहिं आहिनि जो असां अल्लाह के नाराज़ कयो वेठा आहियूं। जेकर तू अल्लाह के राजी कंदे न तुझी घर में सेटिंग थी वेंदी। मुरीद आयो मुर्शिद वट, साईं तावीज़ कर दे ज़ाल नहीं ठंदी, तो साथ ठहे दी ना, खत्म। माशाल्लाह, अल्लाह बी दी दई इते न पर जन्नत में। सुभान अल्लाह। मुरीद आयो किबला ज़ाल न थी ठहे, तावीज़ ठाए देखो वनी बधास ठहे निभागी। मुर्शिद चयो त अबा छडी सा अल्लाह राज़ी आ तोते, ज़ाल 2-3 ॾींहं कावड़ जी वेंदी, वरी पर्ची पंदी मुड़साही जे साईं न इए न चओ, ज़ाल ना है असल जन्नत जी हूर आहे। 3 ॾिहाड़ा वॾा कावड़ जा बुजुर्ग तावीज़ लिखण शुरू कयो। अञा लिखिया ही न, कलम खई पनो खई कचहरी करे पियो मुरीद सा। वरी पुछाई पुट नमाज पढ़ंदो आई? चे साईं नमाज ना आया पढ़ंदो। चे तो अल्लाह सा कावड़ कयो वेठो आई, रब खां नाराज थियो वेठो आई, त तोसा ज़ाल कीअं परचे? इन्हें में वडो सबक आहे बुजुर्ग जे लफ्जन में, यानी जेको अल्लाह का नाराज आहे, जेका अल्लाह नाराज आहे, दुनिया जा दुख परेशानियों घरेलू परेशानियों उनके वकोड़ींदियूं आहिनि। जेको अल्लाह जे दर ते अचण वारो आ, 5 वक्त नमाज पढ़ण वारो आ, रब के राज़ी करण वारो आ, पो भली सर में पखी हेकड़ो मथस मारी लख, जे रब जी हथस रख त सर में घुमे सर हो। सुभान अल्लाह। नजर मिला कर किसी ने यारो, नजर से अपना बना लिया है, न जाने कैसी दिखाई नजरे के पल में अपना बना लिया है। गमे जुदाई मैं मर रहा हूँ, 1000 हीले चला रहा हूँ, खुदा करे मैं देखूं उनको जो दिल मेरी में समा गया है। अति चवे थी अदा है तो छा कयो, तो जुल्म करे छड़ियो, अपनो दीन छड़े ॾिनई। भेड़ वनी माउ के बुधायो, माउ पंहिंजे ॾेर यानी मुसहब जे चाचे के बुधायो। वो चाचो आयो आ चवण लगो, ओ मुसहब हे तो छा कयो आ, तो के खा इजाजत वरती आ, हाने तुझो अब्बो वडी मिल्कियत छड़े वियो, दौलत छड़े वियो, तुझो पीउ काफर हुयो, तो मुसलमान थियो आही, ईमान आंदो अथई, उन मां हिकड़ी पाई बतो के न दींदासी। आशिक चवे तो ओ चाचा माल तव्हां जे हवाले, यार मुझे हवाले। तो माल न खपे, मुखे महबूब मुस्तफा जो दर ही काफी आहे। भली माल ॾियो न ॾियो, पर मदनीअ जो दर केर छॾींदो, अरबीअ जो दर केर छॾींदो। सहंदो सूर हज़ार ओ यार, सहंदो सूर हज़ार ओ यार, मदनीअ जो दर केर छॾींदो। कोन खपे थो मालो ही माया, चो सुभान अल्लाह। कोन खपे थो मालो ही माया, बस दिल भर जो दीदार ओ यार, दिल भर जो दीदार ओ यार, मदनीअ जो दर केर छॾींदो। आशिक चए तो माल न खपे, चाचो चवे तो मुसाब जेका न तोखे कमीस पातल आ, कपड़ा पातल आहिनि,
ये कपड़ा तुझे पीउ काफर जी मिल्कियत मां वरतल आहिन ये कपड़ा बला आशिक चवे तो ही कपड़ा छा पर तन मन धन सब कुछ यार ता कुर्बान आहे सुभान अल्लाह एक बान मगर मखलूक मथा तुझी रहमत सब ते सायो आ तोता तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुझो सरमायो आ सुभान अल्लाह दिल पर साईं जे लफ्ज़न दा कुर्बान सो को न खुटो सो को न डठो ओ जंजा हथड़ा हबीब जी दामन में ओ थरब उथन पर कौन उझे जो चराग पिरी चमकायो आ कपड़ा ला थई नंढड़े कपड़े जी हिकिड़ी गोड बधई उघड़ ढकई हाणे चाचे चयो त माल बि वरतो मास कपड़ा बि लहराया मास अञा ताईं हिन जी मोहब्बत न थी वञे चए तो त हिन खे कमरे में ढकियोसि ॿाहिरां तालो ॾियो न मानी न पाणी कुझ बि हिन खे न ॾियो सुभान अल्लाह कमरे में अंदर दाखिल कयन कुंजी पान वट रखे छॾई 3 ॾींहं गुज़री विया भेण सोचो त अधो हले केड़े हाल में हूंदो ओ मां पहिरियां चयो त मुस्तफा जे आशिकन खे केड़ियूं नेमतूं मिलंदियूं आहिनि ॿुध जा भेण चयो त अधो 3 ॾिहाड़ा थी विया आहिनि न मानी ॾिनी आ न पाणी ॾिनो आ ख़बर नाहे केड़ो हाल हूंदो कमरे जी दरी खोले खिड़की खोले ॾिसांसि त अधो केड़े हाल में आ भेण जिन मल दरी खोली आहे ॾिसे थी सुभान अल्लाह मुसब जे सामो अणमुदायता अंगूर पियलो आहिनि सुभान अल्लाह मक्के जी बाजार में अंगूर न आया आहिनि मक्के जी मंडीअ में अंगूर न पहुता आहिनि मुसब वट अणमुदायता अंगूर पियलो आहिनि भेण पुछा थी करे अदा कुंजी त असां वटा दरवाज़ो बंदा अंदर के इजाजत न है जो तो वट अचे हे फ्रूट हे अंगूर हे अणमुदायता मेवा तो वट किथा आया मुसब चवे तो अदी जेको मुस्तफा जो परवानो आ दीवानो आ महबूब जो गुलाम बरजी तो वने अल्लाह उनके अणमुदायतियूं नेमतूं अता कंदो आहे वो तवा के खपन अणमुदायतियूं नेमतूं खपन अणमुदायता इनाम मुस्तफा जे दर जी गुलामी कयो महबूब जे दर जा सिपाही बणजी वञो तहांजा ॿई जहान मोचारा थी वेंदा मूंसां गॾु हाफ़िज़ साहब आयो आ इहो हिकिड़ी नात शरीफ़ पढ़ंदो ॿुधंदो बि सही आहे इंशाअल्लाह सभई ॿुधंदो कहिड़ा कहिड़ा ॿुधंदो सुभान अल्लाह 11 में अञा 3 मिंट आहिनि 3 मिंटनि में हाफ़िज़ साहब नात पढ़ंदो उन खां पोइ सलातो सलाम ऐं दुआ हाफ़िज़ जी नात बि ॿुधो ऐं ख़िदमत बि कयो वरी ॿिए चकर इंशाअल्लाह ॿिए चकर मूंखे सुभाणे बलोचिस्तान वञणो आहे साईं दाऊद अल्लाह तोखे मदीनो ॾेखारे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला साईं जे सदके तव्हांखे बि ॾेखारे कहिड़ा कहिड़ा मदीने वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत पीराने पीर महबूबे सुभानी गौसे समदानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी चओ सुभान अल्लाह साईं वट हिकिड़ी माई आई चे साईं हिन खे नंढड़े के तव्हां सां ॾाढी मोहब्बत आ बेइंतहा मोहब्बत आ हे चवे तो त मां साईं जे मदरसे में पढ़ंदुसि बगदाद में ॿिया मदरसा खोड़ आहिनि पर मां मुर्शिद दस्तगीर जे मदरसे वट में पढ़ंदुसि चओ सुभान अल्लाह साईं खां ज़ाहिरी उलूम बि हासिल कंदुसि ऐं रूहानी फैज़ बि हासिल कंदुसि छो त जेके कादरी हूंदा आहिनि न उन्हनि खे दस्तगीर रूहानी फैज़ बि अता कंदो आहे सुभान अल्लाह अमा छॾे वञीस असांजो मदरसो आहे असां आहियूं वई बुखारनि खे खाराइण वारा
इल्म जे उन्यायलन के इल्म प्यारण वारा माई छड़े वही कुछ टाइम साल या 6 महीना किताबन मुख्तलिफ रिवायतूं आंदियूं आहिनि या 6 महीना या साल खां पोइ आई पहिरियां पुट वटाई ॾिसे त मदरसे जी पुराणी कोठड़ी आहे उन में पुटड़ो वेठो आ सुकल मानी जा टुकर वेठो खाए माई मां आ न मां जो रूह ॾिसी परेशान थी वई त हे कहिड़ो साईं आ जो मुंहिंजे बच्चे जा अहिड़ा हाल करे छॾिया अथई माई बच्चे के ॾिसी पीराने पीर महबूब सुभानी जी खिदमत में आई दस्तगीर सोनो ॾिसे पीराने पीर माई आई आ माई भी ॾिठो त पाण सोना वेठा आहिनि मुर्शिद ऐं कुकड़ जे बोड़ सां मानी वेठा खाए सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह कुकड़ जे बोड़ सां मानी वेठा खाए माई ॾिसी चयो त साईं वाह 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 मुंहिंजे बच्चे के तो फैज़ ॾिनो मुंहिंजो बच्चो सुकल काठी थी वियो आहे तूं ते सुकल टुकर वेठो खाए तूं हिते कुकड़ वेठो खाए पाण फरमायो अम्मा वेह तोखे जवाब ॾियां थो अल्लाह वारन जो जवाब पंहिंजो आहे सुभान अल्लाह लिसानुल फुकराए सैफुर रहमान फकीरन जी ज़बान रहमान जी तलवार होंदी आहे अम्मा वे तोखे मां जवाब ॾियां थो विहारियो पाण मानी खाई दंग कयूं दुआ घुरियूं जेके हॾियूं हुयूं कुकड़ जूं हिकड़ी जाइ ते जमो कंदा विया पोइ पाण छा कयूं फरमायूं उन कुकड़ जे हॾियुनि ते हथ फेराए उथी अल्लाह जे हुकुम सां सुभान अल्लाह ये जो फरमायूं उहे हॾियूं पाण में मिली वियूं खंभ चढ़ी विया कुकड़ चढ़ो सिद्ध थी अॻिते हलण लॻो पाण फरमायो अम्मा जॾहिं तुंहिंजो बच्चो इन मकाम ते पहुचे तो भली कुकड़ छा नजम करमी वांगुरु बकर भी खाए सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मुंहिंजे पीराने पीर जूं करामतूं घणियूं आहिनि इन जे करे मां कुझु शाने गौसे आज़म भी बयान कयो ऐं कुछ फिक्र आखिरत ते भी ॻाल्हायो साईं खादिम अहले सुन्नत साईं मोहम्मद दाऊद जो हुक्म हुयो उन ते ही मां अमल कयो आहे अॻिते न वधियो आहे इंशाअल्लाह वरी जे 11 शरीफ़ जो मौक़ो मिलियो किथे त पीराने पीर महबूब सुभानी जूं अहिड़ियूं करामतूं ॿुधाईंदो मैं जो दिल भी ठरंदी तुंहिंजी मन भी ठरंदो तुंहिंजो तुंहिंजे दुश्मन ऐं गौसे आज़म जे मुखालिफ़ जो मन दिल सब कुछ